अदबी संगत पारां सिंध जे नाले वारे दानिश्वर अदीब सैयद मुनीर शाह सां दरगाह पीर ज़ाकरी में रिहान मल्हाई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारनि अदबिन ऐं शाइरनि मुनीर शाह खे सिंधी अजरकुनि लुंगिन किताबनि जा तोहफ़ा ॾिना विया। ख़ेस लफ़्ज़नि जी भेटा ऐं दुआऊं पिणु ॾिनियूं वयूं। तक़रीब खे मुनीर शाह ज़ाकरी, ताज जोयो, मौला बख्श बुरड़ो, इदरीस जदोई, लियाकत रिज़वी, लोम्ब ख़ान चन्ना, मुंतज़िर सूमरो, बशीर मेमण, आजिज़ जमाली, जहांगीर डाहिरी, माणक मलाह, मोहम्मद उर्स ख़ास केली, माशूक धारेजो, सहाफ़ी कुर्बान उमरानी, काज़ी जावेद सनाई, हैदर ख़ानज़ादो, मोहम्मद हुसैन सूमरो, काज़ी वक़ार, हमीद अराई ऐं ॿियनि तक़रीब खे ख़िताब कयो, जॾहिं त आयल महिमाननि खे अदीब मोहम्मद हनीफ़ सूमरो पारां आजियाणो ॾिनो वियो। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। कहिड़ी शख़्सियतनि जो ज़िंदगीअ में असरु रहियो त यकीन उनमें ही दोस्त असांजा जेके हिते वेठा आहिनि, ताज आहे, लोखान आहे, मौला बख्श आहे, या इहो हिकिड़ो जेको दौरु आहे 80 जो ॾहाको आहे, 90 जो ॾहाको आहे, उन में उहे दोस्त जिन सां गॾिजी कमु कयासीं, उथियासीं, जेको जदोजहद जे ॾाढे हिसेदार बणियासीं, उहे त आहिनि आहिनि, पर मां जॾहिं ईमानदारी सां तजुर्बो थो कयां मुंहिंजी पूरी ज़िंदगीअ ते ॿिनि माण्हुनि जो असरु आहे, हिकिड़ो बाबा साईं जो ऐं हिकिड़ो साईं देव साईं मुंहिंजी पूरी जेका हिकिड़ी तरबियत थींदी आहे, जेका बग़ैर लफ़्ज़नि जे, बग़ैर ॻाल्हियुनि ते ऐं बग़ैर कुझु सम्झाइण जी तरबियत थींदी आहे, उहा तरबियत ऐं मां शायदि इहो एतिराफ़ कयां त माण्हू चवंदा आहिनि त मां मुंहिंजी वधीक वेझे हुई, पर मां सम्झां थो त मां पीउ खे ऐं पीउ साईं मूंसां वधीक वेझो हो, ऐं मां जीअं चवंदा आहिनि हिकिड़ा माए था पुट हूंदा आहिनि, हिकिड़ा पीउ था पुट हूंदा आहिनि, त मां पाण खे पीउ जो पुटु सम्झंदो हुउसि। जेका उहा मोहबत, उहो लाॻापो ऐं उनखे ॾिसी करे जेको असां सिखियासीं, शायदि कंहिं टाइम ते अहसासु न हो त असां छा सिखूं पिया, छा ॾिसूं पिया, पर मां सम्झां थो त तकरीर खां सम्झाइणी खां वधीक जेका प्रैक्टिकली तव्हां हिकिड़ी शइ ॾिसो था, उहा तव्हांजे ज़िंदगीअ ते तमामु वधीक असरु छॾे थी, उहे तमामु घणो असरु उन्हनि छॾियो त यकीन हिकिड़ो वक़्तु मायूसी जो बि आयो, पर ईमानदार उन खां सवा उन जूं शयूं बि आहिनि, पर ईमानदार में हिकिड़ी ॻाल्हि अॼु बि यकीन सां मां एतिराफ़ कंदे माना जी जॻह जो कोन, पर मां उन ते फ़ख़ुरु थो महसूसु कयां त क़ौमी तहरीक सां, उन्हनि खे क़यादत सां, उन्हनि ते कॾहिं एतबार न रहियो, कॾहिं उन्हनि जो आदतूं ॾिसी, कॾहिं उन्हनि जूं शयूं ॾिसी, जंहिंजा आख़िर ते शायदि आहियूं अॼु बि वॾा नाला आहिनि ऐं काफ़ी गुज़ारे विया आहिनि, त उन्हनि मायूस ज़रूरु कयो, पर ईमानदारनि अॼु बि नज़रिए मायूस न कयो आहे। जीअं जेको नज़रियो तव्हां जीअं बि प्रिपरेशन कयो, ऐं जीअं जो इहो ई कमाल हो त हुन तव्हांखे हिकिड़ो दफ़ो वरी यादि ॾियारियो त तव्हां क़ौम आहियो, तव्हांजो ही वतन आहे, ऐं क़ौम ऐं वतन खे पंहिंजी आज़ादु धरती करे सिंपल ऐं सादो हुनजो जेको फ़ल्सफ़ो हो, उहो कल्ह बि बरक़रार हो, अॼु बि बरक़रार आहे, सुभाणे बरक़रार रहंदो। असांजी कमी बेशूं, क़ौमी तहरीक जूं कमी बेशूं उहे ज़रूरु शामिल आहिनि उन्हनि में, जिन अॼु वेठा आहिनि थिया अॻे ॿुधा जिते ॿ ॿ टे टे कलाक असांखे ज़रूरत पवंदी हुई त रुॻो इहो सम्झायूं त जीअं शइ त मुस्लमान आहे, असां बि मुस्लमान आहियूं ख़ैर जा, हाणे तव्हांजे लाइ खणी नेक निमाज़ी न आहियूं, पर मुस्लमान आहियूं, ऐं उनजो हीउ नज़रियो आहे जंहिं ते कलाक जा कलाक बहस थींदा। अॼु इहो ई नज़रियो तव्हांजी जमायत इस्लामी खां वठी, जमायत उलमा इस्लाम ताईं, उन खां वठी पीपुल्स पार्टी ताईं, भली कहिड़े बि लफ़्ज़नि में चवनि, जेकॾहिं बेनज़ीर ॻाल्हि थी करे त लाड़काणे जो प्राइम मिनिस्टर ऐं लाहौर जो प्राइम मिनिस्टर, इहे जीअं सिंध नज़रिए जी फतह आहे, इहो उन जो अजाण आहे त उन जे इतदाद खे उभारियो, उन जे जहिड़े ॻाल्हि खे खयो, उहा अॼु बि एतिरी वैलिड आहे जेतिरी कल्ह हुई। बाक़ी असांजूं कारकुननि जूं, लीडरनि जूं, उन्हनि जूं ख़्वाहिशूं, उन्हनि जा अहमाल, उन्हनि जी नाअहली, उहा हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे जंहिं ते कॾहिं माण्हू कचहरी करे सघे थो, ॻाल्हाए चवंदो या जो त जीअं सिंध हीरोइन आहे, माना या मारे या खारे, ॿियो हुनजो को कोन्हे, त उहो छॾे कोन सघंदो। उनजो सबबु आहे त हिकिड़ो सचाई जो नज़रियो आहे। हर जेको सिंधी आहे उहो भली किथे बि हुजे, कहिड़ी जाइ ते हुजे, उहो पहिरियां सिंधी आहे, उन खां पोइ तव्हांजा अॻिते था वधनि हालतूं किथे जेके तव्हांखे कंप्रोमाइज़ कराइनि थियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त तव्हां किथे बि हुजो, या मां पंहिंजे लाइ थो चवां त किथे बि हुजो, सिंध धरती उहा तव्हांजे हर ॻाल्हि अमल उनजे लाइ उहा तव्हांजे साम्हूं नज़र में हूंदी, ऐं उन में जेको तव्हां जंहिं बि हवाले सां सम्झो था पंहिंजो किरदारु अदा करे सघो था।
पूरी पंहिंजी ज़िंदगीअ ते मां हिकिड़ी ज़रूरु ईमानदारीअ सां इंतहाई सचाई सां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त कंहिं बि लम्हे ते जेतिरी ज़िंदगी गुज़री आहे कंहिं बि लम्हे ते परेशानी पशेमानी या शर्मिंदगी कान्हे जॾहिं जिथे जीअं वासी आहियूं काफ़ी कोशिशि कई अथऊं त उहो पंधु न पुसे उनजो सबबु आहे त शायदि असां एतिरा न आहियूं पर जेकॾहिं असां का उहा हरकत कई जेका असां ते सुहे कान थी त शायदि असांजे अॻुर न खॼे पर असांजी जेका तरबियत कंदड़ आहे उन्हनि ॾे अॻुर खॼे त अॼु बि उन्हनि जो एतिराम ऐं उहो आहे अहिड़ी ॻाल्हि का बि न थिए जो असांजो अमल जे करे उहो जेको आहे शख़्सियतूं हुयूं उहे जेके किरदार हुआ उन्हनि ते का आच अचे जी विधी त मुंहिंजो मां ई थोरी घणी ख़्वाहिश थो रखां या कोशिशि थो रखां हिन अहवान में अची मेंबर थियण जी ईमानदार न ॻाल्हि थो ॿुधायां त हिन अहवान ते अची त इहे शयूं जेॾी महिल मां रुॻी थियूं ऐं जॾहिं उन्हनि खे वेझो थियासीं त लॻे थी त असां त बादशाह आहियूं असांजी शहनशाह आहे ॿुधाए त सुभाणे असांजी ज़िंदगी खे काॾे गुज़ारी त सफ़र हुजे त हीअ ॻाल्हियूं मां हुन सां कया सतार हुजे त हीअ ॻाल्हियूं मां हुन सां कया त इहे वॾे उमिरि जा इहे जेके नुक़सान आहिनि त जेके तव्हांजा दोस्त हलिया था वञनि ऐं तव्हांखे सम्झण वारा उहे हलिया था वञनि त उन में सिंधी में चवंदा अला हलंदी हलाए बाक़ी उमिरि कॾहिं कचहरी कंदासीं वरी मां सम्झी मूंखे हाला लाकब में रखियो वियो हाला लाकब मां लिखियल पहिरियों ख़त ऐं सेंट्रल जेल हैदराबाद मां लिखियल आख़िरी ख़त मुनीर शाह खे लिखिया हुआ मूं पंहिंजी सॼी जेल अरसे जो तफ़सील मुनीर शाह खे ख़तनि रस्ते ॿाहिरि पे मोकिलियो ऐं उन मोकिलण लाइ उन वक़्त जा ईजाद कयल सारा सीक्रेट तरीक़ा मूं आज़माया हुआ ऐं न रुॻो मुंहिंजा ख़त मुंहिंजे डायरीअ जा वर्क मूं ॾे आयल दोस्तनि जा ख़त मुनीर शाह खे मोकिलिबा हुआ पर ॿाहिरि जिन बि दोस्तनि खे ख़त लिखिया आहिनि उहे बि बाक़ाइदे उहे ख़त कंहिं न कंहिं नमूने मुनीर शाह वटि ठमाईंदा हुआ ऐं उहे उते पंहिंजी ठानीका थींदा हुआ मुंहिंजी अॼु खां पहिरियां सभ खां पहिरियां जेका वाक़फ़ियत थी साईं मुनीर शाह सां थी सरमद सां मुलाक़ात अॼु थी आहे माण्हू खे विज्ञापन में दीवानी गाॾी पुछा अहिड़ो माहौल मिलणु त मां सम्झा थो जिथे क़ौमी ऐं लेफ्टिस्ट फ़िक्र जी जेका इहे चइजे त हिकिड़ा सिहतमंद बहस मुबाहिसा थियणु खपनि पोइ हिते थिया त पोइ मां दोस्तनि खे इन करे चवंदुसि त हू सिंध सां आहे छाकाणि त असीं इहो सम्झूं था उन टाइम ते हिकिड़ो रुझान हो त भई हिकिड़ा साईं मुनीर सां हाणे असांजो घणे अरसे में छा पर जीअं असां नंढपिण खां सोच होश संभालियो आहे होश छा संभालियो आहे होश बि कोन त बि हिन दरगाह सां असांजो हिकिड़ो तालुक आहे असां गॾु साईं सां पींगनि में बि विया आहियूं जेको साईं जे घर अंदरि कुंड ते पींगो हूंदो हो ऐं हिन फाटक जे परियां जेका खॾ हूंदी हुई उन में कलवड़नि सां साईं हनीफ़ ऐं साईं मुनीर असां मच्छियूं वञी मारींदासीं हिते मच्छियूं हूंदियूं न हूंदियूं पर असां हो कलवड़ो असां वटि हूंदो हो इल्मनि ते ॻाल्हायो अरबी में ॻाल्हायो फारसी में ॻाल्हायो अलामा इक़बाल ते ॻाल्हायो लतीफ़ ते ॻाल्हायो असांजूं जेके बि थोरी घणियूं कचहरियूं थियूं इहे कचहरी थियो इहो हिकिड़ो थियो इल्मी पासो माण्हू जी शख़्सियत जो हाणे ॿियो उन खां अलावा हीअ जेके तव्हां सभु दोस्त हिते गॾु थिया हो उहो साईं जो सिर्फ़ु इल्मी पासो न आहे पर साईं जो हिकिड़ो पॉज़िटिव किरदारु आहे हिन समाज जे अंदरि हिन शहर जे अंदरि हिन बस किरदारीअ में तॾहिं तंहिंजे करे तव्हां सभु दोस्त गॾु थिया हो शाह साईं जहिड़ी खड़रुखी शख़्सियत जे बारे में मूं जहिड़ो बेवकूफ़ माण्हू कुझु ॻाल्हाए त मुनासिबु कोन्हे सां अक़ीदत जो रस्तो काफ़ी सालनि खां आहे साईं पाण तमामु घणरुखी शफ़ीक़ शख़्सियत आहे बाक़ी मामला तो काफ़ी दोस्तन सब कहीं बिजी था लेकिन वो सारी चीज छोड़ के अपनी बेगम के हाथों से ये फ्रेम सेट करवा के इधर पहुंचा हूँ कि साईं को मैं ये दे दूँ तो साईं को अल्लाह बहुत बड़ी जमात है इसी तरह इनका साया मार कर रहे सब दोस्तों की मेहरबानी माणक मला मुझे क्लास फेलो हो असां उते लाट वारी अदबी इल्मी संगत जंहिंजो बैर में मरकज़ जथेदार बहस ज़िले जो बहस पोइ छा कंदा हुआसीं त दरगाह ते ईंदा हुआसीं अॻे मुद्दत दरगाह तमामु सादे नमूने सां ई छपरेटा ठहियल सिलसिलो हलंदो रहियो साईं सां मोहबत न्याज़मंदी हिकिड़ी ॻाल्हि मां इहा अर्ज़ु कंदुसि त साईं सां जेके बि दोस्त रहिया आहिनि उन्हनि पंहिंजी नज़र सां साईं खे अलॻि परखियो ऐं अहिड़ो ई सफ़र साईं सां मुंहिंजो बि गुज़रियो त कंहिं कंहिं माण्हूअ जे
कंहिं प्रोग्राम में वञिबो आहे त कुझु अजीब तव्हां सां ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं कुझु अजीब तव्हां ते जेके फीलिंग्स आहिनि उहे हावी थींदियूं मूं पंहिंजे हिन नौजवान सुहेल खे चयो ॻाल्हियूं आहिनि जेके हिते शेयर कोन थियूं तॾहिं मूं ॻाल्हि कयूं हाणे साईं मूंखे ताज़ो चयो पिए त जेके दरगाह जे हवाले सां या इल्मी अदब जे हवाले सां